एसएसपी जेकबाबाद डॉक्टर समीर नूर चना जे सख्त हुक्मन ते ईरानी डीज़ल ऐं पेट्रोल जी स्मगलिंग की रोकथाम लाइ 15 इंचार्ज की कामयाब कार्रवाई। 80 लीटर ईरानी डीज़ल समेत एक जवाबदार गिरफ्तार। इन हवाले से वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद है जेकबाबाद में सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील गुल, आगाह कजो। जी बिल्कुल, जेकाबाद जे 15 इंचार्ज जंहिंमें महबूब अली जखरानी जेका उन एसएसपी डॉक्टर समीर नूर चन्ना जेको उन जूं सख़्त जेके आहिनि ईरानी डीज़ल ते हिदायतूं थियल हुयूं, उन ते ई जेका उन 15 इंचार्ज महबूब अली जखरानी जेका 80 लीटर ईरानी डीज़ल जेका उन जवाबदार जंहिंमें आहे सैफुल्ला बिरोई खे रोके उन खां जेका आहे 80 लीटर जेका ईरानी डीज़ल जेका आहे बरामद थियो आहे, जंहिंमें जवाबदार सैफुल्ला बिरोई उन जे ख़िलाफ़ जेका सदर थाणे ते जेका कानूनी कार्रवाई उन ख़िलाफ़ जेका आहे त उन जेका कई आहे। जी मेहरबानी जमील गुल, तफ़सीलन का आगाह करण जे लाइ।